डॉक्टर सिद्दीक़ अबड़ू साहब जेको मुंहिंजे भर में वेठल आहे ऐं सिंध फ्रेंड्स फोरम जो आहे सिराई शेर खान खावड़ जेको हिन वक़्तु शहर जे अंदरि फिलाई कमु करे पियो, जेको पाण कंहिं यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहे। साईं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार कयूं था। सिद्दीक़ साहब, मजमूई तौर ते 18 ॾींहं गुज़री विया आहिनि लॉकडाउन, पाण हाणे लॉकडाउन त न ॻाल्हाइजे त बहितर आहे, पर हिन वक़्तु जेका इंसानियत जी जेका हिन वक़्तु तकलीफ़ में आहे तव्हां उनखे कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं त लॉकडाउन जे हुजण सां सॼे पाकिस्तान में ऐं ख़ुसूसन सिंध में जेको हिकिड़ो माहौल जुड़ियो आहे उहो ॾाढो इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे ऐं उन सां उहो तबिको तमामु घणो मुतासिर थिए थो जेको रोज़ु कमाए रोज़ु खाए थो। इन सॼे इंसानी हक़नि जा जॾहिं माण्हुनि जे रोज़गार जा ज़रिया, माण्हुनि जे मुआश या मसइला थियनि था त उहे इंसानी हक़नि सां ई जुड़ियल हुजनि था। त शहदाद कोट जे जेकर पाण पासे मंज़र ॾिसूं था त तमामु घणी हिकिड़ी मायूसी वारी सूरत हाल आहे। इहा मायूसी इन हवाले सां जो असां वटि जेतिरी बि माण्हुनि जी हिकिड़ी रोज़गार जा ज़रिया आहिनि उहे बुनियादी तौर ते उहे ई आहिनि त जेके माण्हू जहिड़ो की दर्दी हुजनि था, जेके मज़दूर हुजनि था, पोरियत हुजनि था, दुकानदार हुजनि था, उहे सभु जो सभु माण्हू तमामु घणो हिन सॼी सूरत हाल मां माना तकलीफ़ में आहिनि। अॼु 18 ॾींहं लॉकडाउन थी विया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं सरकारी सतह ते न का उहा माण्हुनि जी परगोर लधी वई आहे ऐं न ई का इन क़िस्म जूं शयूं अचनि थियूं। ऐं हिन सॼी सूरत हाल में आउं सम्झां थो त शहदाद कोट जूं उहे तंज़ीमूं जेके पंहिंजे रज़ाकाराना तौर ते पंहिंजूं सर्विसिस ॾियनि थियूं, उहे माण्हू जेके इनफ़रादी तौर ते माण्हू खे सर्विसिस ॾियनि था, उहे तमामु बहितरीनु हिकिड़ो अमल आहे। पर ॻाल्हि इहा आहे त वरी बि अचे थी रियासत, हिन सॼे माहौल में रियासत जो जेको अमल आहे उहो इंतिहाई मायूस कंदड़ आहे ऐं रियासत पंहिंजे माण्हुनि खे उहे सभु शयूं ॾियण में हिन वक़्त ताईं नाकाम वई आहे जेके हिकिड़े माण्हूअ खे हिन तकलीफ़ जी हालतुनि मां ऐं रोज़मर्रा जी हालतुनि सां मां ॾियणु खपे आहे। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां सभु असीं मीडिया सां ऐं इन सां लाॻापियल माण्हू आहियूं त अमेरिका में जॾहिं लॉकडाउन थियो त उन्हनि फौरी तौर ते तमामु जेके बि शहर मुतासिर थिया उन्हनि जी सिटीज़न्स खे फौरी तौर ते $1000 जेका सो उन्हनि माना उन्हनि जे अकाउंट में ट्रांसफ़र करे छॾिया, छो त उहे माना पर हिते तव्हां ॾिसो था 18 ॾींहं गुज़रण जे बावजूदि ही 18 ॾींहं त उहे जेके लॉकडाउन जा ॾींहं आहिनि, पर इन खां पहिरीं बि जेके गैर यकीनी सूरत हाल हुई जेका गुज़िरियल हफ़्ते खां 10 ॾींहं खनि हली हुई, त उन सॼी सूरत हाल में माण्हू हिकु वेले जे लाइ हिकु माण्हू परेशान हुया, माण्हू जा कारोबार ठुप थी चुका आहिनि, माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान थी चुको आहे। हिन वक़्त ताईं माण्हू चवनि था अञा छा थींदो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। छा 14 तारीख़ ते लॉकडाउन ख़तमु थींदो या उन में एक्सटेंशन थींदी? जेकॾहिं ॿुधूं पिया ख़बरूं अचनि पियूं त एक्सटेंशन थिए पई 21 तारीख़ ताईं, त पोइ त आउं सम्झां थो हीअ हिकिड़ी भयानक सूरत हाल पैदा थी वेंदी। ऐं त ख़ासि करे रुगो राशन जो मामिलो कोन्हे, मामिलो इहा त माण्हू जी आम रवाजी जेकी ज़िंदगी आहे उहा हिकिड़ी ठुप रहिजी वई आहे ऐं माण्हुनि खे उहा अवेयरनेस गवर्नमेंट सतह खां या गवर्नमेंट जे इदारनि खां या चूंडियल नुमाइंदनि खां उहा शइ न मिली सघी आहे। मां तव्हां ॾिसो पिया हिते माठ लॻी पई आहे, हिते सरकारी इदारनि खां वठी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सभिनी जी हिकिड़ी माठार छाई पई आहे। आउं सम्झां थो त इहा अॻिते हली जॾहिं बुख वधंदी त हीअ इन गुनाहनि खे जनमु ॾींदी ऐं हिकिड़ा नवां ट्रेंड पैदा थींदा ऐं जंहिंसां असांजो समाज धुॾी सघे थो, लुड़ी सघे थो ऐं उन वरी हुकूमत सतह ते ॻाल्हि कयो पिया था जेका माण्हुनि जी फंडिंग न थी आहे, उते समाजी तंज़ीमूं पंहिंजे वसार जेके अनफरादी तौर ते दोस्त पंहिंजे वसार ख़िदमत कनि पिया। असां सां गॾु जेको दोस्त मौजूदु आहे सिराई शेर साहिबु, उहो बि पंहिंजे हिकु फोरम जे तहत ग़रीब माण्हुनि जी मदद करण में अॻु भरो आहे। असां उन ते साईं खां सवाल कंदासीं, साईं तव्हां जेको इहो ग़रीब माण्हुनि जी जेका मदद कयो पिया त इन खे हीअ त यकीननि जेके 100-125 थेला आहिनि इहे इंतिहाई थोरा आहिनि, एॾी वॾी गुरबत आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? असल में ॾिसो त हर माण्हू खे पंहिंजी मदद पाण जेको असां राशन उन्हनि खे पहुचायूं था, असांखे न कंहिंजी गवर्नमेंट जी सपोर्ट आहे न NGO जी सपोर्ट आहे। ईअं ई तरीक़े सां हिकु इदारो न आहे सिंध फ्रेंड्स फोरम जेको कमु करे थो, सियासी समाजी कमु करे थो। ॾिसजे त शहदाद कोट जो असां मिसाल वठूं, मेराण समाजी इतिहाद थी वियो, बैरिस्टर अख्तर जवाहर थी वियो या मीर मुज़फ़र मेंगल, उन्हनि बि माण्हुनि में राशन ख़िदमत फाउंडेशन अहिड़े तरीक़े सां ॿिया इलाही दोस्त आहिनि जेके कंहिं तंज़ीम सां या वाबस्ता न आहिनि पर उन्हनि माण्हुनि जी मदद कई आहे बग़ैर के नाले जे। बिल्कुलु त ॾिसजे त इहा हक़ीक़त में जेकी ज़िमेदारी आहे उहा हुकूमत जी आहे। लॉकडाउन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त तव्हां माण्हुनि जा दुकान बंदि कयो, कारोबार बंदि करे तव्हां उन्हनि खे घरनि में महदूद कयो, पर उन्हनि खे न राशन ॾियो न खाधे पीते जो सामान ॾियो। जेके डेली वेजिस ते माण्हू कमाइनि था उहे काॾे वेंदा? ज़ाहिर आहे इहा गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे त उन्हनि खे सभु सहूलियतूं घर में ॾियनि
जंहिंजे करे माण्हू ॿाहिरि न निकिरनि। सो सिंध फ्रेंड्स फोरम हैदराबाद में बि असां 100-200 घरनि ते राशन पहुचायो आहे। हुन खां अलावा ईअं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पहुचायो आहे। ईअं न सिर्फ़ु शहदादकोट में, पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहर जेके बि आहिनि, कराची थी वियो, दादू थी वियो, बदीन थी वियो, इन खां ॿिया बि शहर आहिनि जिते असां पंहिंजे वसार उते राशन पहुचायो आहे। डॉक्टर साहब तव्हां जेको राशन विराइण ते जेका हुजूम थियनि था, मां सम्झंदुमि त इहे हिकु इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे। ज़ाहिर आहे हाणे माण्हू बुख मरे थो, पोइ बुख खां चवंदा आहिनि, पोइ बीमारी खां पोइ बुख खां माण्हू छो मरे, पोइ माण्हू काहे थो पए फंडनि जे गॾु। त इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? असल में शहदादकोट जे हवाले सां त घटि में घटि अहिड़ी सूरत हाल खे पॉज़िटिवली आउं ॾिसां थो त जेके बि दोस्त इन क़िस्म जो कमु कनि था उहे तमामु राति जे पहर में राति जे पहर में माण्हुनि जे दरनि ताईं वञी उहे शयूं पहुचाइनि था। इहो हिकिड़ो ॾाढो मुस्बत पहलू आहे। पर पहिरीं ॻाल्हि आहे त अॼु जेकी सूरत हाल पाण खे नज़र आई आहे, ख़ासि करे जेके एहसास प्रोग्राम आहे ख़वातीन खे या जेके माण्हुनि खे फैमिलीज़ खे पैसा ॾियणु शुरू थियनि, इहा हिकिड़ी वॾी माना तशवीशनाक सूरत हाल आहे। माण्हू जे मथां किरियो पियो आहे ऐं इन क़िस्म जूं जेकॾहिं शयूं थियूं त इहो असांजे लाइ ॾाढो हिकिड़ो माना हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल पैदा थी वेंदी जंहिंखे कंट्रोल करणु नामुमकिन न त बि ॾुखियो ज़रूरु हूंदो। तव्हां ॾिसो था त कल्ह ॾींहं ताईं डॉक्टर जो कासो अज़रा पेचूए साहिबा जो या असांजे मुराद अली शाह जी बि स्टेटमेंट आई त सिहत खाते वटि एतिरा वसीला ई कोन्हनि, जेकर इन क़िस्म जी थोरी बि चिणक ॿरी पई त सिंध जे कंहिं बि इलाइक़े में असां वटि एतिरा रिसोर्स ई कोन्हनि जो असां इन्हनि शयुनि खे कंट्रोल करे सघूं। हिन वक़्तु बि वरी बि असां इहा शइ कयूं था त असां इन क़िस्म जा जेके हुजूम थियनि था उन्हनि खां अवॉइड कयो वञे ऐं बहितर इहो आहे त अहिड़ो को मैकेनिज़म जोड़ियो वञे त जीअं माण्हुनि जी इहा अहसास जेके सेंटर्स आइडेंटिफाई थिया आहिनि उते कंहिं बि क़िस्म जी रश न थिए ऐं उन ई मैकेनिज़म तहत माण्हुनि खे तमामु आस्ते तरीक़े सां हिकिड़ा खुलियल ग्राउंड्स हुजणु खपनि। ख़ासि करे मुंहिंजी सजेशन आहे खुलियल ग्राउंड्स हुजणु खपनि, उते बिल्कुलु हिकिड़ो स्पेस माण्हू जी हुजे ऐं सोशल जेकी गैदरिंग्स थियनि थियूं या जेको सोशल उहे शयूं थियूं उन्हनि खां थोरो अवॉइड कयो वञे। न त इहा सूरत हाल जेकी हिन वक़्तु अलाह साईं बचायो आहे त सिंध जे तमामु घणनि ज़िलनि जीअं असांजे ज़िले में बि इन क़िस्म जी अञा सूरत हाल कान्हे का त अलाह रहम कंदो। त पर जेकॾहिं इन क़िस्म जा इहे ख़दशा ज़रूरु आहिनि त इन ते फ़ौरी तौर ते हुकूमत खे अखि खोलणु खपे ऐं घटि में घटि माण्हुनि जो जेको हिकिड़ो मेल जोल वारो तरीक़ो आहे या जेको मूं अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त अहसास जिते पैसा हलनि था उते तमामु वॾा हुजूम लॻा पिया आहिनि, बैंकुनि जे अॻियां वॾा हुजूम लॻा पिया आहिनि या उते वॾा हुजूम लॻा पिया आहिनि। ऐं इहे हुजूम जेके आहिनि अॻिते हली करे हिकिड़े जीअं माना कंहिं शइ ते पेट्रोल हारे ऐं तीली ॾियो त इहे ममड़ बची सघे थो ऐं पोइ जॾहिं उहे ममड़ मची पियो त उतां बचणु ॾाढो ॾुखियो हूंदो। साईं तव्हां जेको फंड विराइण जो हिकिड़ो कमु शुरू कयो आहे त तव्हां पंहिंजे फंड विराइण जो जेको यकीननि तव्हांजा महदूद आहिनि बैग्स, पर उन्हनि खे विराइण जो बि तव्हां कहिड़ो मैकेनिज़म ठाहियो आहे? असां इहो ई मैकेनिज़म ठाहियोसीं त माण्हुनि जे घर वञी करे उन्हनि खे राशन पहुचाइबो, ईअं न कबो जो माण्हू जमा थियनि। असल में वायरस अहिड़ी वबा आहे जो माण्हू हिक ॿिए सां हथ मिलाइण या जीअं हुकूमत एहतियाती तदाबीर ॿुधाया आहिनि त घटि में घटि 3 फुट असांखे परते रहणो आहे। बिल्कुलु। सो असां उहो ई मैकेनिज़म कयोसीं त हैदराबाद में जीअं असां दायरा ठाहे जेके बि हुया 10 खां 15 माण्हू उन्हनि खे ॾिजे पोइ ईअं उन खां अलावा घरनि में राशन असां ॾियूं पिया, पुॼाए पिया अचूं उनजे घरनि में। ऐं इहो ई असांजो तक़रीबन मैकेनिज़म रहियो आहे। हिते बि असां इहो ई कयो आहे त जीअं असांजो ग़रीबाबाद मौला थी वियो त उन में जेके बि आहिनि जेके राशन न आहे मिलियो, छा लाइ ॿियनि तंज़ीमुनि बि विरायो आहे। ईअं न थिए जो हिकिड़ा ग़रीब हुजनि जेके रहिजी वञनि उन्हनि खे न मिले। सही। सो असां उन्हनि खां नाला वरितासीं, जेके रिमेनिंग हुया उन्हनि खे असां घरनि ते वञी पहुचाया आहियूं। ईअं मुख़्तलिफ़ पाड़नि में दुनिया मौला थी वियो या अहिड़े जीअं माना जेके पुठिते पयल इलाइक़ा आहिनि उन्हनि में असां विरायो आहे उन्हनि खे घरनि। हाणे तव्हां यकीनन तव्हांखे फंडिंग जी ज़रूरत बि आहे, ज़ाहिर आहे हाणे तव्हां कंहिंजे आसिरे बि नथा हलो, त तव्हां छा चवणु चाहींदो जेके मुखैर हज़रात आहिनि उन्हनि खे तव्हां छा चवंदो त तव्हां सां ताउन ॾियनि तव्हां उहो पुॼाईंदो उन्हनि जे दरनि ते, ग़रीब माण्हुनि जे दरनि ते? इहो ई चवणु चाहींदासीं त ज़रूरी न आहे सिंध फ्रेंड्स फोरम जी मदद कयो। जेके बि समाजी इदारा आहिनि जिते तव्हांखे एतबार हुजे, जिते तव्हांखे यकीन हुजे, जंहिंजो तव्हांखे कमु वणे थो त भाई सुठे नमूने कमु करे रहिया आहिनि, माण्हुनि सां राशन पहुचाए रहिया आहिनि, तव्हां उन्हनि जी मदद कयो। सही। डॉक्टर साहब ही मुख़्तलिफ़ जेके दोस्त आहिनि उहे जेको आहे न ज़ाती तौर ते पंहिंजे हड़ा वड़ा बग़ैर कंहिं ॾेखार जे, बग़ैर कंहिं सोशल मीडिया जे, बग़ैर कंहिं तंज़ीम जे नाले जे हू ग़रीबनि जी मदद कनि था। त तव्हां अहिड़ी ॾुखे महिल में जेके अहिड़ो कमु कनि था त उन्हनि जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ चवणु पसंदि? मूंखे परवीन शाकिर जो शेर यादि थो अचे। परवीन शाकिर चयो आहे, रखते हैं औरों के लिए जो प्यार का जज्बा, वो लोग कभी टूट कर बिखरते नहीं। उहे हिन दौर जा सुंदर इंसान आहिनि जेके बग़ैर लोभ लालच पंहिंजे
हड़ा वड़ा पंहिंजूं सभु शयूं करे ऐं हिन माण्हुनि खे बहितर कनि था। आउं सम्झां थो इहो हिकिड़ो वॾो माना बहितरीनु कमु आहे। मूंखे शदात कोट में 4-5 इदारा ॾाढा मुतहरिक नज़र आया आहिनि। ऐं उन्हनि खे जस्ट पेश कयां थो, जंहिंमें दोस्त आहिनि ही सिंध फ्रेंड्स जा दोस्त आहिनि, बैरिस्टर अख्तर जब्बार जी टीम आहे, असांजो काउंसलर आहे मोहतरम अनिल कुमार, उनखां अलावा असांजो मेहराण समाजी ताजा फाउंडेशन तमामु घणा, असांजो रहमान रक्षानी फाउंडेशन आहे, फाउंडेशन ब्रोही बिरादरी साथी आहिनि, ऐं खोड़ सारा दोस्त जेके इनफरादी तौर पे पंहिंजे पंहिंजे वित वसार कोशिशि कनि था। आउं सम्झां थो अञा खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके नालो बि ज़ाहिर कोन था कनि, जेको पंहिंजी सुञाणप बि ज़ाहिर नथा कनि, उहे माण्हुनि खे ॾियनि था। ऐं आउं सम्झां थो त हिन ॾुख जी घड़ी में, हिन तकलीफ़ जी घड़ी में, हिन कहरी जेको आहे सो माना जेकी असां वटि विबा आहे उन सां मुक़ाबिलो करण जे लाइ असांखे हिकु दफ़ो सभिनी शयुनि खां हटी करे उन्हनि फ़र्दनि खे सेव करिणो पवंदो। रुगो इमदाद ॾियणु सभु कुझु कोन्हे। आउं सम्झां थो माना हिकिड़ो जागृता जो जेको अमल आहे उहो बि हुजणु खपे। असां सोशल मीडिया सां सभई लाॻापियल दोस्त आहियूं, त उते पेजिस ते पंहिंजी पंहिंजी जेतिरी हुननि जी जेका सो हुन जा सर्किल्स आहिनि उनमें रही करे तव्हां कोशिशि असां इहा करियूं त पंहिंजे पंहिंजे फेसबुकर्स सां, पंहिंजे पंहिंजे ट्विटर अकाउंट्स सां त इन क़िस्म जी जागृता पैदा कयूं त बाबा माण्हुनि खे थोरो अवेयर कयो। माण्हू हिन वक़्तु बि त मूं शदातपुर में ॾिठो आहे, जेतोणीकि लॉकडाउन लॻो पियो आहे, माण्हुनि खे घरनि ते ई रहण ते मजबूर कयो थो वञे, फोर्सिस इन ते जेका सो तमामु घणो प्रेशर, पर असांजा नौजवान टोलियुनि जी सूरत में कोटू मोटू चोस ते ॿियनि हंधनि ते पंहिंजे पाड़नि में वॾा टहक बस मुबाहिसा कचहरियूं गैदरिंग्स कुलनि ते हथ केरु सम्झाए। ऐं उहे अहिड़ा माण्हू जेके निज पढ़ियल लिखियल आहिनि, तव्हां ॾिसो हिन सॼे वायरस जे वायुमंडल में हिकिड़ी पॉज़िटिव शइ इहा आई आहे त असांजूं ॿारड़ियूं जहिड़ो बिल्कुलु उते उन्हनि जी माना जिते इन क़िस्म जा ख़तरा न हुजणु बराबरि हुजनि था, उहे बिल्कुलु पंहिंजे ॻोठनि ताईं वॾे पैमाने ते महदूद थी विया आहिनि। पर शहर जा असांजा 7 जा माण्हू दोस्त संगत साथी त उहे बिल्कुलु ईअं घुमंदा था वञनि। मूंखे त शहदाद कोट में 3 ॾींहं मां जॾहिं निकितमि त खोड़ सारियूं ख़वातीन नज़र आयूं जेके टोलनि जी सूरत में बाबा दुकान त बंदि लॻा पिया आहिनि, कुझु ॾींहं सब्र कयो। इहे सभु शयूं हिन वक़्तु माण्हूअ जे जियापे जो मसइलो आहे। असां तमामु घणा हिकिड़ा अणॾिठल असांखे ख़तरा मौजूदु आहिनि, सही उहे तॾहिं उहे ख़तरा आहिनि, असां उन्हनि ख़तरनि खां तॾहिं मुंहुं ॾेई सघंदासीं जॾहिं असां हिफ़ाज़ती जेके तदबीरूं आहिनि उन ते अमल कंदासीं, न त ॾाढो नुक़सानु थी सघे थो। तव्हां छा चवंदा सराई साहिबु इन सॼे मामले ते? जीअं डॉक्टर साहिबु सॼो में बिल्कुलु जीअं तव्हां ॾिसो त जॾहिं इहो नयो वायरस जो मामिलो थियो हिते, त शदात कोट जे अंदरि हिकिड़ो प्रेस क्लब में सेंटर क़ाइमु कयो जंहिंजे थ्रू माण्हुनि खे अवेयरनेस ॾिजे पई। ईअं ई सोशल मीडिया ते जेके बि दोस्त आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अवेयरनेस ॾींदा था अचनि। सो असांजे माण्हुनि खे असां इहो ई पैगाम आहे त महिरबानी करे पंहिंजे घरनि ताईं महदूद थियो, जेतिरो थी सघे मेल मिलाप घटि कयो। बिल्कुलु कुझु टाइम जी ॻाल्हि आहे, असल में ॾिसो त हाणे लॉकडाउन जे करे ई केसिस न आहिनि वधिया। अगरि सिंध में लॉकडाउन थोरी देरि सां थिए हा त हिन महिल पंजाब खां वधीक केसिस हुजनि हा। सही पंजाब में केसिस इन करे ई वधीक थी विया आहिनि छाजे लाइ उन्हनि थोरो देरि ऐलान कयो ऐं उन्हनि पहिरियां संजीदा हिन मामले खे न वरितो। सिंध हुकूमत में इहो ई पॉज़िटिव आहे त उन्हनि जीअं ई इहो मामिलो थियो आहे उनखे संजीदगी सां ॾिठो वियो ऐं संजीदगी सां उन्हनि पंहिंजो उन ते कमु कयो आहे। सही डॉक्टर साहिबु, सिंध सरकार हूअं त मजमूई तौर ते ॾिठो वञे त जेका पीपल्स पार्टी जी सरकार आहे उन हिन वक़्तु जेको कमु कयो आहे उहो ॾाढो पॉज़िटिव आहे, उनखे सभु एप्रिशिएट कंदा। पर हिन वक़्तु ताईं मां वरी बि चवंदुमि तव्हां इंसानी हक़नि जा तनज़ीम जा कारकुन आहियो, त डॉक्टर्स खे बचाव जे लाइ हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ इस्पतालनि या मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि खे किट्स सामान न ॾिनो वियो आहे, त इन महिल खे तव्हां कीअं था ॾिसो? असल में ज़बरदस्त शायदि तव्हां हिकिड़े अहिड़े नुक़्ते ॾांहुं मुंहिंजो ध्यानु छिकायो आहे जो ॾाढो माना असां ईअं सम्झो त हिकिड़े पंहिंजे फ़ौजी जवान खे जंग जे मैदान में अॻुवाणी करण लाइ मोकिलियूं था, पर बग़ैर हथियारनि जी। सही न त इहा इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि, हाणे मामिलो इहो आहे त जेके असां वटि गुज़िरियल ॾींहुं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि निशानदेही कराईंदो यादि ॾियाराईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे जे अंदरि हिकिड़ी औरत हामला औरत हुई, उहा आई, उन में कोरोना जो शक, उनजी जेको आहे ऑपरेशन करण जे लाइ चारि छो जो उन वटि किट्स न हुयूं। इन बाबति थोरो सॼो तफ़सीली बिल्कुलु आउं तव्हांखे तफ़सीली जवाबु ॾियां थो। पहिरीं ॻाल्हि आहे त हिन वक़्तु ताईं जेको चाइना मां मटीरियल आयो आहे, ख़ासि करे हुते उन्हनि वेड़ कई आहे ऐं चाइना जे कामरेडनि खे सलाम थो पेश कयां, कम्युनिस्ट कामरेडनि खे, जंहिं तमामु हिकिड़ो वॾो दुनिया जे अंदरि हिकिड़ो इंसानी वक़ार खे इंसानी ज़िंदगियुनि खे जला बख़्शी आहे। त
इहो हिकिड़ो तसलसुल आहे त असां इंसान जी जॾहिं ॻाल्हि करियूं था तव्हां ॾिसंदव हिकु हफ़्तो पहिरीं जॾहिं पैरामेडिकल स्टाफ या डॉक्टर्स जो हिकिड़ो इंटरनेशनली ॾींहुं हुयो त सभिनी पे डॉक्टरनि खे सलूट कया पर तव्हां हिकु ॾींहुं पहिरें पहुचे वञो त कोटिया में हाणे डॉक्टरनि जा मथा फाड़े छॾिया अथऊं यंग डॉक्टर्स जेके ऐं हुननि जो जाइज़ मुतालबो आहे त असांखे किट्स ॾियो असांखे सेव कयो असांखे जॾहिं असीं सेव हूंदासीं तॾहिं असां ॿियनि जूं ज़िंदगियूं बचाए सघंदासीं पर हिते सूरत हाल इहा आहे त जेके चाइना में किट्स आयूं आहिनि त उहे इहा हालत आहे त हेॾी वॾे सिंध में 6 करोड़ आबादी वारे मुल्क में शहर सिंध में सूबे में त सिर्फ़ु 100 किट ॾिनियूं वयूं आहिनि बलूचिस्तान में केतिरियूं वयूं आहिनि बाक़ी सॼो जो सॼो पंजाब शिफ्ट कयूं आहिनि त असां इहो था चऊं त जेको वफ़ाक़ी हुकूमत जो सिंध हुकूमत जा माटली माह वारो सलूक आहे त सियासी इख़्तिलाफ़ सियासी मामला पंहिंजी जॻह ते पर हीउ हिकिड़ो अहिड़ो टाइम आहे जिते इन सभिनी शयुनि खे पोइ ते रखी करे ऐं हिकिड़ो बहितर माहौल जे लाइ हिकिड़ो बहितर उन्हनि शयुनि जी हिकमत अमली तहत त माटली माह वारो सलूक न करणु खपे सिंध हुकूमत सां वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं उन्हनि खे बि उहे सभु शयूं ॾिनियूं वञनि त हिन वक़्तु मां तव्हांखे इहा ॿुधायां त जेके किट्स हिन वक़्तु सिंध में मार्केट में अचनि थियूं डॉक्टरनि जे लाइ उहे फैसलाबाद मां ठहनि थियूं हाणे जिन जी का बि हू कोन्हे त असल में उहे किटूं उन वायरस खां बचाव जूं आहिनि या न आहिनि हाणे चाइनीज़ जेके किटूं आहिनि उहे तमामु महदूद पैमाने ते आहिनि ऐं असांजा डॉक्टर्स जेके पहिरें दस्ते तहत जेके हुनजो असांजो स्टाफ आहे पैरामेडिकल जो उहो माना पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए पंहिंजूं ज़िंदगियूं तिरी ते रखे ज़िंदगी इंसानी बचाइण जी कोशिशि था कनि आउं सम्झां थो त उन्हनि खे पहिरीं सभ खां पहिरीं उन्हनि खे बचाइण जी ज़रूरत आहे जेकर असां ख़ुदा न ख़ासि आहे असांजे कंहिं बि उन पंहिंजे डॉक्टर खे कंहिं पैरामेडिकल स्टाफ खे को अटैक थी वियो त केरु ज़िम्मेवार आहे असां पोइ हथ मली ते रहिजी वेंदासीं उनजे करे ज़रूरत इहा आहे त असांखे सभ खां पहिरीं पंहिंजे उन कमांडर्स खे सेव करणु खपे जेके हारावल दस्ते तहत पहिरियों जंग में कोरोना वारी जंग में उहो जेका सो वेठा आहिनि ऐं विढ़नि था सिराई साहिबु तव्हां इन मामले ते छा चवंदव डॉक्टर्स खे हिन वक़्तु ताईं किट्स न मिलियूं आहिनि या जेको आहे सो अहिड़ो जो जेको हिफ़ाज़ती सामान या हिफ़ाज़त लाइ हुनजा के बि उपाउ न वरिता वञनि उन बाबति तव्हांजो छा चवणो बिल्कुलु जीअं भाउ तमामु बहितरीनु ॻाल्हि कई जो हिमल डॉक्टर्स जेके बि आहिनि उहे असांजा कमांडर आहिनि सिपाही सालार आहिनि अगरि उन्हनि खे ई तव्हां बग़ैर हथियार जे छॾींदव त उहो कीअं ॿियनि जी हिफ़ाज़त कंदा सही सो सभिनीनि खां पहिरीं असां गवर्नमेंट खां ई मुतालबो था कयूं त महिरबानी करे उन्हनि खे किट्स फ़राहम कयूं वञनि कंप्लीट हालत इहा आहे जो न उन्हनि खे N95 मास्क जेके आहिनि उहे बि न आहिनि ॾिना विया ॿियूं किट्स पंहिंजी जॻह ते घटि में घटि उन्हनि खे तव्हां मास्क त ॾियो जो सॼो ॾींहुं वेठा आहिनि हॉस्पिटल में को बि मरीज़ अचे थो जंहिंजी टेस्ट न आहे त असांखे कहिड़ी उन्हनि डॉक्टरनि खे कहिड़ी ख़बर अथव हिन में कोरोना आहे या न आहे बिल्कुलु जेसि ताईं टेस्ट नथी थिए सो सभिनीनि खां पहिरियां उन्हनि खे पूरियूं कंप्लीट किट्स ॾिनियूं वञनि हाणे जीअं जहाज़ हिकिड़ो कराची एयरपोर्ट पहुतो त सिंध हुकूमत वारनि उन्हनि खे वठी करे ऐं उन्हनि पंहिंजे ॿियनि सूबनि ॾे बि मोकिलिया पर ॿिया जेके बि जहाज़ आया आहिनि असां इहो न आहे ॾिठो त उन्हनि मां कंहिं सिंध खे कुझु ॾिनो हुजे या छा उहे सभु जो सभु वफ़ाक़ी हुकूमत पाण वटि रखियो आहे त ईअं न करणु खपे छा लाइ जो हिमल सभु सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते उहे बाद में वरी थींदा तव्हां उन्हनि ते कजो पर हिमल जेको आहे सभिनीनि खे गॾियल जिदोजहद करणी आहे सभु सूबा मिली करे इन वायरस जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कनि डॉक्टर ही जेका ॻाल्हि पई थिए हिफ़ाज़ती सामान जी मां तव्हांखे वरी बि चयुमि त जिथे हाणे ताज़ो शदात कोट जी अस्पताल में गुज़िरियल राति जेका राति अॻी गुज़री वई हुई अॻी राति त फ़ोन आई त OPD जेको आहे डॉक्टरनि बंदि करे छॾी आहे त चवनि था त असांखे हिफ़ाज़त न आहे सामान न आहिनि असां कीअं जेको आहे ॾिसूं वरी DHO पारां बि को अहिड़ो ऐलान थियो त बाबा OPD बंदि रखो तव्हां आम तौर ते OPD बंदि रखो राति जे टाइम एमरजेंसी आहे उहे काॾे वेंदा त इन बाबति तव्हां छा असल में OPD ऐं एमरजेंसी ॿ जुदा शयूं आहिनि सही त OPD खे बंदि रखण जो मूं तव्हांखे पहिरीं बि जीअं अर्ज़ु कयो त सभ खां पहिरीं तव्हां जेकर को बि ऑपरेशन स्टार्ट था कयो उनजी तव्हां प्री प्लानिंग हुजणु खपे असां वटि प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे सामान आहे किट्स न आहिनि ज़ाहिर आहे हू बि इंसान आहिनि हुन जूं बि ज़िंदगियूं आहिनि असां वरी बि इन शइ खे फेवर न कंदासीं त भई जेकर सामान आहे त बि माण्हुनि खे मरीज़ खे तपासीनि ठीकु आहे मरीज़ खे तपासींदा हू पंहिंजी OPDs खे बि कम फंक्शनल कंदा ऐं एमरजेंसी मूंखे हिन वक़्तु फ़ख़्रु आहे मूं ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि सां त इन हेॾी वॾी माना ख़ौफ़नाक सूरत हाल में बि त असांजी घटि में घटि शदात कोट जी सरकारी अस्पताल में ठीकु तरीक़े सां एमरजेंसी में वेंदड़ माण्हू खे ट्रीट कयो थो वञे ठीकु आहे ऐं इहा हिकिड़ी मुस्बत शइ आहे इहो हिकिड़ो बहितरु पहलू आहे जेको जंहिंखे असांखे एप्रिशिएट करणु खपे त बाक़ी इहा आहे त ज़ाहिर आहे सामान किथां ईंदो इहा सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे या हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेवारी आहे बेतहाशा पैसो आहे सिंध में
ऐं वरी इनखे रिपीट थो करियां त बेतहाशा पैसो आहे, वसीलनि सां मालामाल सिंध आहे, जिते नेचुरल रिसोर्स आहिनि, मिनरल रिसोर्स आहिनि ऐं सिंध में रिसोर्स जी का घटिताई कोन्हे। हिन वक़्तु वफ़ाक़ जी ॾांहुं तकण खां बहितर आहे त सिंध गवर्नमेंट खे पंहिंजा इनिशिएटिव करणु खपनि ऐं फौरी तौर ते ज़ाहिर आहे असीं हिकिड़ो तारीख़ जे हिकिड़े अहिड़े मोड़ मां ऐं हालतुनि मां गुज़री रहिया आहियूं जिते असांजी थोरी बि लापरवाही तमामु घणनि वॾे हिकिड़े अलमीअ खे जनमु ॾेई सघे थी। उनजे करे शुरूआति पंहिंजे शहादत कोट में ऐं पंहिंजी शयुनि ते असां नज़रसानी करियूं। जेकर गवर्नमेंट तरफ़ां उन तरीक़े जा शयूं नथियूं थियनि त असां मुखैर माण्हू शहर में खोड़ मौजूदु आहिनि जेके लखें करोड़े रुपया ज़कात जी मद में ऐं ॿियनि मद में ख़ैर ख़ैराती मद में ॾींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे हिन तव्हांजे प्रोग्राम जी तवसत सां त हू बि सपोर्ट कनि पंहिंजी अस्पताल खे, उते इक्विपमेंट्स वठी ॾियनि, उते शयूं कनि, ताकी असां मुख़्तलिफ़ रुखनि खां जेकर शयूं कंदासीं त असां सम्झूं था त असां हिकिड़ो मुस्बत पहलू कंदासीं ऐं घटि में घटि पंहिंजे शहर खां ज़िले खां सूबो ताईं असां पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघूं था। सिराज साहिबु, माण्हू हिन वक़्तु घरनि में नथा वेहनि, घरनि खां निकिरी आया आहिनि। हीअ जेका बीमारी आहे माण्हुनि तो विचड़ंदड़ आहे, होॾां सरकार पारां उन्हनि खे मना करणु, तशदुद करणु, उन्हनि जा ज़ोरी दुकान बंदि कराइणु कया था वञनि त बि माण्हू मुड़नि कोन था। त इन बाबति तव्हां छा चवंदो? जेके असांजा ख़ासि तौर ते ॾिसंदड़ आहिनि, नौजवान तबिको, कुराड़ा त खणी वेहिजी आहिनि घरनि में, नौजवान तबिको वेहे ई नथो, इन बाबति तव्हां छा चवंदो? हिते असांजे माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस न आहे ॾिनी वई, छाजे लाइ जो कल्ह बि हिकिड़ो दोस्त मूंसां मिलियो त उहो चए पियो त वाह इहो वायरस भला हासकारी त न आहे ॾिनो वियो फंड वठण लाइ। त अहिड़े नमूने माण्हुनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे इहो नथा सोचनि त एतिरा पावरफुल चाइना ऐं अमेरिका जहिड़ो पावरफुल जेके मुल्क आहिनि उहे ई परेशान थी विया आहिनि हिन वायरस जे करे। हिनमहिल चाइना त ख़ैर कंट्रोल करे विया, पर अमेरिका बि चाइना खां मदद वरिती आहे। तंहिंजे करे मां नौजवाननि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त बाबा हिन मामले खे संजीदगी सां वठो। हिकु अहिड़ी वबा आहे जेकॾहिं असां ख़्यालु न कंदासीं त इहा एतिरे क़दुरु फैलिजी वेंदी जो असां हिन खे कंट्रोल करणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। ऐं ॿियो इहो त एतिरा असां वटि इंतिज़ाम न आहिनि जो अगरि इहा ख़ुदा न ख़ास्ता अगरि वधीक फैलिजे त असां हिन ते कंट्रोल करे वठूं। तंहिंजे करे नौजवाननि खे, पोड़नि खे ऐं ॿियूं जेके असांजूं नियाणियूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे गुज़ारिश कजे थी त महिरबानी करे घरनि में वेही रहो ऐं पंहिंजी बि हिफ़ाज़त कयो ऐं ॿियनि माण्हुनि जी बि हिफ़ाज़त कयो। डॉक्टर साहिबु, असांजो प्रोग्राम हिन वक़्तु आख़िर तरफ़ वधे थो। मां चाहींदुसि तव्हां इंसानी हक़नि जी सदाईं ॻाल्हि कई आहे, तव्हांजो फेसबुक हिन जो गवाह आहे, त मां चाहींदुसि त तव्हां हिन वक़्तु असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे पैगाम ॾियो। जेको तशदुद वारो पासो आहे हिन खां, जेको पुलिस तशदुद करे थी ख़ासि तौर ते, या सिक्योरिटी फोर्सिस जा अहलकार तशदुद कंदा, त ॿिन्ही बाबति तव्हां छा चवंदो ऐं पंहिंजो आख़िर में पैगाम ॾियो मजमूई तौरु? असल में सभ खां पहिरीं त तशदुद कहिड़ी बि सूरत में हुजे, हा, उहो तशदुद रियासती इदारनि जे तरफ़ां हुजे, उहो तशदुद इनफ़रादी हुजे, उहो तशदुद इज्तमाही हुजे। तशदुद जूं तमामु घणी शक्लूं आहिनि, त उहो कंहिं बि तरीक़े सां क़ाबिल क़बूल ऐं हिकिड़ो तरक़ी पसंदि ऐं हिकिड़ी बहितरीन मुआशरनि जे लाइ हिकिड़ो ईअं सम्झो त कारो दाग़ आहे। यकीन असां हमेशह इज़हार जी आज़ादी जी ॻाल्हि कई आहे, असां इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई आहे, इंसानी हक़नि जी लताड़ ऐं भञकड़ियुनि जी पाण सरिया मुखालफ़त कई आहे ऐं कंदा रहंदासीं। त असां इहा था चऊं त हिन वक़्तु जंहिं पाण सूरत हाल मां गुज़री रहिया आहियूं त उन में ज़रूरत इहा आहे, मुंहिंजो मैसेज बि इहो ई आहे त असां थोरो सभिनी पंहिंजे इख़्तिलाफ़नि खे, सियासी वाबस्तनि खे, ॿियनि शयुनि खे पोइ ते रखी करे असांजा जेके चङियूं कमु कनि था दोस्त शहादत कोट में, उन जा ॿांह ॿेली थियूं, उन्हनि खे सपोर्ट करियूं। ऐं मां हमेशह इहा कोशिशि कई आहे त असां इन क़िस्म जी जागरता फैलाइण जी कोशिशि कई आहे त जेकर तव्हां वॾे पैमाने ते लार्ज स्केल ते कमु नथा करे सघो, तव्हां नंढे पैमाने ते कमु कयो, पंहिंजे पाड़े सतह ते कमु कयो, पंहिंजे महले सतह ते कमु कयो, पंहिंजे घर जे भरिसां वारे घर ते कमु कयो। जेकर पाण इन क़िस्म जो हिकिड़ो माना मिसाल पेश करे वियासीं त हीअ असांजी हिकिड़ी तमामु वॾी अचीवमेंट हूंदी, कामयाबी हूंदी। ऐं उनखां अलावा ॿिए नंबर ते वरी बि आउं हथु जोड़ थो करियां पंहिंजे शहर जे माण्हुनि खे त महिरबानी करियो, शहर सां गॾु तव्हांजो चैनल तमामु घणो ॿाहिरि बि ॾिठो वञे थो, त आउं सभिनी दोस्तनि खे साॻी इल्तिजा थो करियां त महिरबानी करे त पंहिंजे घरनि ते महदूद रहो, सोशल गैदरिंग्स ऐं सोशल जेको आहे सो हिकिड़ो डिस्टेंस आहे उनखे बरक़रार रखो, ऐं ग़ैर ज़रूरी घरनि खां निकिरण जी का ज़रूरत कोन्हे। हीअ थोरा ॾींहं आहिनि ऐं थोरा ॾींहं माण्हू एतकाफ़ में बि वेहंदो आहे, थोरा माण्हू जेका सो माना असांजूं नियाणियूं वनवाह में बि गुज़ारे वेंदियूं आहिनि,
माण्हू खे तकलीफ़ जी सूरत हाल मां बि घरां न निकिरंदो आहे। उन करे इन तकलीफ़ जी सूरत हाल खे मोह ॾियो ऐं थोरो सबिर कयो, हिक ॿिए खे हौसलो ॾियो। आउं सम्झां थो अवेयरनेस जी खोट कान्हे का, हर माण्हू जी एक्सेस आहे, ईज़ी एक्सेस आहे, जेका सोशल मीडिया ताईं, ब्रॉडकास्टिंग ताईं, एंड्रॉइड ताईं, ब्रॉडकास्टिंग खां वठी जेके बि ॿिया मीडिया जा ज़रिया आहिनि, इज़हार जा ज़रिया आहिनि, उन सभिनी ते महिरबानी करे हींअर तमामु 21-22 ॾींहं गुज़ारे चुका आहियूं, थोरो अञा इंतज़ारु कयो ऐं हुकूमत जा जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि उनजो एतिराम कयो। पुलिस तशदुद ते पुलिस खे न उकसायो त पुलिस तव्हांजे मथां को फिज़िकली तशदुद करे, ऐं पुलिस खे बि ऐं लाॻापियल इदारनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त इज़त एतिराम सां आवाम सां पेश अचो, इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि खां पासो करियो, इंसानी हक़नि जी वायोलेशन न करियो, ऐं असां बि साॻी तरीक़े सां कानून जो एतिराम करण जी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश था करियूं त हिन लॉकडाउन जी सूरत हाल में सिंध हुकूमत जा जेके बि ईंदड़ फ़ैसिला आहिनि या सरकारी महकमनि जा या सरकारी एजेंसीज़ जा जेके मामला आहिनि उन्हनि खे इज़त जी निगाह सां ॾिसो ऐं उन्हनि खे फॉलो करे उन ते अमल करियो। सिराज साहिबु, तव्हां असांजे आख़िर में ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदो आहे? ख़ासि तौर ते जेका मूं त सदाईं पंहिंजे प्रोग्राम में इहो ई चयो आहे त बाबा हथ धो, या जेके बि असांजो जेके हेल्थ खाते जी जेके अचनि थियूं जेके बचाव जी जेके निशानियूं, त उन ते अमल कयो। त तव्हां छा चवंदो इन बाबति? मां बि इहा ई गुज़ारिश कंदुमि शहरवासियुनि खे ऐं जेके बि दोस्त ॾिसंदड़ आहिनि त जेके बि एहतियाती तदाबीर हुकूमत तरफ़ां ॿुधायूं वयूं आहिनि उन्हनि ते अमल कयो। उन्हनि में जेके बि आहे 20 सेकेंडनि ताईं हथ धोइण सां गॾोगॾु जेको सोशल डिस्टेंस, सोशल गैदरिंग खे साइड ते रखणु, इहे जेके बि एहतियाती तदाबीर ॿुधाया विया आहिनि उन्हनि ते अमल करे गवर्नमेंट जो बि साथ ॾियो ऐं जेके असांजा आम माण्हू आहिनि उन्हनि जो बि साथ ॾियो। इहा बसि इहो ई मैसेज ॾींदुमि त स्टे होम स्टे सेफ। महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी यकीननि उन्हनि मां कुझु सिखिया बि हूंदा। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवाण खे ॾींदा इजाज़त, पर इनशाअल्लाह सुभाणे नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद अवाण हाज़िर थींदो। अल्लाह ॾिली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शहदाद कोट जे प्रोग्राम शहदाद कोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवाण हाज़िर आहियां। रोज़ाने जी बुनियाद ते असांजे स्टूडियो में मुख़्तलिफ़